अदी हाँ दी अॼु मुंहिंजो दिलि पियो चए पाण जेके रांदि रांदासीं न नंढे हूंदे जीअं माना अकड़ बकड़ वारियूं अहिड़ियूं जेके पाण खे यादि आहिनि अॼु पाण वीडियो में ॿुधायूं था। मुंहिंजी दिलि पई चए यार जेके बि यादि आहिनि सभु चवंदा। मूंखे बाबा वारी हिकिड़ी यादि आहे ऐं हिकिड़ी स्कूल में छोकिरी ॿुधाई उहा यादि आहे। हा बाक़ी ॿियूं पाण वारियूं इलाही त विसरी वई हल पाण हूंदा ऐं हू हूंदा आहिनि छम 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 अठाने की छालियाँ अठाने का पान चल मेरी घोड़ी हिंदुस्तान हिंदुस्तान की पहली गली में याकत अली को गोली लगी सारी दुनिया रोने लगी रोते रोते भूख लगी खाओ बेटा मूंगफली मूंगफली में दाना नहीं हम तुम्हारे नाना नहीं नाना गया दिल्ली से लाया बिल्ली ने दिए 2 बच्चे अल्लाह मियाँ सच्चे 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 जाएंगे भाई की दुल्हन लाएंगे भाई की दुल्हन काली 100 नखरे वाली एक नखरा टूट गया भाई का मुंह सूज गया इहो नंढे हूंदे जाम चवंदासीं। हाणे ॿी था चऊं ॿियूं चवंदा आई तो मूंखे मुंहिंजे बचपन में वञी धिके तोखे आउं वठंदी वञा हल घुमाए अचई। हा हल तोखे आउं टाइम ट्रेवल थी करायां टाइम ट्रेवल। मूंखे कल्ह चयो तोखे घुमाइण हल दसो बचपन में मूंखे फ्री में थी घुमायो। हा तोखे बिना भाड़े घुमाईंदी ऐं ॿी अकड़ बकड़ बम्बे इहा साॻी आहे न हाकड़ पकड़ बोल तो चाहिए या बान्या हूँ कान चाहिए हाँ यो 1 2 10 ऊपर से कीरी बस के नीचे केला मामू जी का मेला मेले में जाएंगे घोड़ा सजाएंगे घोड़े की टांग टूटी मल्लम लगाएंगे मल्लम पे मक्खी बैठी चादर बिछाएंगे चादर का कोना टूटा दर्जी बुलाएंगे दर्जी की सुई टूटी तालियां बजाएंगे। मुझे भी होती किसी है ना बस एतिरी हुई मुंहिंजे ख्याल में वॾी हुई ऐं हिकिड़ी हू हूंदी न या हूंदी 2 आलू पीछे पड़ गए 2 भालू या की हुई बस वाली हुंदी माना 1 2 10 ऊपर से कीरी बस के नीचे लोटा लोटे में पानी मेरी अम्मी रानी मेरा अबू राजा सोने का दरवाजा अल्लाह अल्लाह करेंगे पाक मदीना जाएंगे पाक मदीना दूर खाना पीना ज़रूर या थी वई 2 नंबर ते ऐं चिक मिर्च वारी बि चई छॾ चिक मिर्च दामाद चिक आग पटोलो टोयो टिब्बो नागिड़ी जोगण खाड़ा छुट्टी कुट्टी पूरी हसा। नंढे हूंदे असीं जेका आहे इहा ॿिए तरीक़े सां हूंदी हुई असांखे विसरी वई इहा वरी असांखे बाबा ॿुधाई इन लाइ असांखे इहा यादि हुई त असां इहा चई छॾी। हाणे ॿी कहिड़ी ॿियूं बि इलाही आहिनि ॿी हिकिड़ी आहे काली कुत्ती में सुत्ती इहा पाण वो बि चिक मिर्च इहो टुकड़ो इन में अथई या वरी असांजी भाणे जी ॻोठां इहा अंब वाटर जी खणी आई दामाद चिक काली कुत्ती अन में सुत्ती अन पुराणो पगड़े वाला हिते न आहिनि। हा अलाए कीअं करे चंदी असांजी भाणे जी आहे इहा कविता स्टाइल कविता थोड़ी चपो पोइ छा चवंदा आहिनि हिनखे हिन में बस राम दयाल हिनखे बि कुझु चवंदा हूंदा न इहो छा चवंदा सभिनी खे सम्झ बेत हा बेत सम्झी ऐं ॿियो हा ॿियो यादि कर अदी मूंखे हिकिड़ी ॿी यादि आई अथई हू पाण कोन रहंदासीं गोल गोल वेही पोइ हू मेरे 4 कबूतर कहीं ना जाना भूख लगे तो ये पाण बिल्ली वाली चूचू करना हाँ इहा हल इहा चओ मेरे 4 कबूतर कहीं ना जाना भूख लगे तो पानी पीना खाना खाना प्यास लगे तो पानी पीना मैं जा रही हूँ कपड़े धोने बिल्ली आए तो चू चू करना। हा ॻाल्हि ॿुध हा पहिरीं ॻाल्हि त कबूतर चूचू कनि कोन चूज़ा था कनि। अरे मिड़ई नंढे हूंदे जी ॻाल्हि त ॿुध त हिकिड़ो तो कॉमन सेंस कोन्हे तो में कोन्हे न हुजे आ त यूट्यूब ते थोरी 4 कबूतर कई कबूतर त हूं कंदा आहिनि इहे भू इहे कंदा आहिनि। अरे मिड़ई कहावत आहे तूं त पोयां ई पइजी वई वॉच करे ॻाल्हि ॿुध मूंखे बसि टाइमिंग वधाइणी आहे वॉच टाइम पूरो कराइणो आहे वॉच टाइम त कम जी ॻाल्हि कान्हे जगी न हाणे न पहिरीं तो ॻाल्हि त ॿुध न भले पहिरीं त कबूतर चूचू कोन था कनि ठीकु आहे हा
ॿी त कबूतर कपिड़ा कोन्ह था पाइनि पोइ कपिड़ा कंहिंजा धोइण बि वञे उन्हनि जा अॼु सोचियो अथई नंढे हूंदे त अकुल तुंहिंजो किथे वियो चल ॿी सोच ॿियूं बि इलाही आहिनि असांखे जाम ईंदियूं उर्दू आई आहे मैडम हणा जो मुख कंद वारी अधु हीअ वठि ऐं हिकिड़ो जादू ॾेखार जीअं पाण ॿारनि खे बेवकूफ़ कंदा हुआसीं उहो ॿुधा जादू ॾेखारे जादू हा ॾिस पहिरीं जादू में मूंखे हीअ कागर खपे सरोड़ो कागर खपे हा थोरो थोरो हणिजा हा थोरो थोरो चिबड़े बि सही तूं त पोयां भॼो वञी मूंखे वरी ठाहिण ॾे मूंखे विसरी वियो आहे हाणे पाणी खणी हाणे हा पाणी खणी हिन खे हणंदसि पुसाई हा ठीकु आहे हा ॾिसी वई नी गौर सां ॾिसां पई अंधी कोन आहियां क्यों अथई बटण अथई बटण नखियूं त कोन न हाणे पाणी में पुसाए मूंखे एॾा थिपिया अथई थोरा नाणी आहे नंढड़ा तूं मूंखे ताना नानी तरफ़ चङो तो मां घणो मां फासी वई आहियां ॿियो तोखे सिड़ायो वेठी आहियां हे ॾिस चंबड़ी वियो हा चंबड़ी वियो हले हाणे कर थोरो नंढो तेज़ कजां त माण्हुनि खे ख़बर न पवे मत तूं फासाए छॾी हिन जा माण्हू होशियारु स्लो अथई मोशन में ॾिसंदा पोइ ख़बर पवंदनि हल तो ॻाल्हि ॿुध हा 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 ॾिसो ऐं रांदि हिकिड़ो जादू बि ॾेखारियां थी ऐं रांदि हीअ मतिलबु मुंहिंजा चूज़ आहिनि ठीकु आहे हा ऐं स्पीड कंदसि हा बि हिन खे खणा हाँ हल हाणे कर छोटे छोटे चूजे हैं गली में उनके लच्छे हैं मुन्ना भी गया चुन्ना भी गया मुन्ना भी आया चुन्ना भी आया हाणे इहो आउं ॾेखारींदसि ॻोठु वईसि मुंहिंजी जेका वॾी अधी आहे हुनजे घर ऐं माना सफ़ा नंढड़ी त आउं सभिनि खे ईअं ॾेखारे सॼे ॻोठ खे मूं ॾेखारियो कंहिंखे ख़बर न पए पई त हीअ कीअं हिन आङुली मटाई आहे उते वरी जेका त इंग्लिश ॻाल्हाई हुई न उहा विसरी वियसि शताब ॻाल्हाए छा वेठी चई हा शताब नंढे हूंदे मतिलबु एॾा वॾा सारा उन्हनि खे ख़बर न पए पई त मूं छा कयो उन खे बाक़ी कुझु जादू आहे अलाए छा ॻोठ वारा वीचारा ग़रीब हीअं हर को सम्झो छोटे छोटे चूजे हैं गली में उसके लच्छे हैं मुन्ना भी गया चुन्ना भी गया मुन्ना भी आया चुन्ना भी आया आगे दिमाग़ कोन ठीकु आहे इहे एतिरा सही आहिनि बेत अगरि तव्हांखे बेत वारो वीडियो ई पसंदि आयो त असांखे ॿुधाइजो कमेंट में असीं पार्ट 2 में वरी ॿिया बेत ॿुधाईंदासीं पार्ट 2 आहे उहो असांखे इहा ॿुधायो यादि कराइजो अदा खे सिंधी अदा खे त लाज़मी ईंदो हूंदो ऐं असांखे ॿुधाइजो कमेंट में तव्हांखे कहिड़ा कहिड़ा बि अचनि था असां तव्हांखे वणियो न त असीं ॿियो वीडियो ठाहींदासीं पार्ट 2 ॿिए बेतनि ते ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।